FM 101 हैदराबाद जे लाइव स्टूडियोज़ में मां शो ॿुधी रहिया आहियो म्यूज़िक मैराथन पंहिंजी आरजे पंहिंजी साथी पंहिंजी दोस्त निशा कमल साण गॾु जो एहसास 12 लॻी 22 मिंट थिया आहिनि ऐं अव्हां खे असां साण गॾु शो जे आख़िर ताईं रहणो आहे अव्हां जे साथ सां ऐं अव्हां जे साथ जी मौजूदगी जे एहसास सां हिन शो खे भरपूर कोशिशि कंदसि त बहितर खां बहितर ऐं हसीन खां हसीन तर बणायां। अव्हां जे मैसेजनि तरफ़ हलंदासीं। अव्हां खे यकीनन पंहिंजे मैसेजनि जो इंतज़ारु हूंदो आहे ॾाढी बेसब्रीअ सां, त पोइ अव्हां खे घणो इंतज़ारु कोन पई करायां। ऐं हीउ पहिरियों मैसेज जेको आहे ताज मोहम्मद सोलंगी ज़ीर पाक कॉलोनीअ खां असां साण गॾु आहिनि, चवनि पिया अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ज़बरदस्त प्रोग्राम, लाजवाब शो, वॾी महिरबानी, लख खुरबा अव्हां जा। अव्हां शो जी तारीफ़ कई हाज़ुर ऐं हींअर ई प्ले कंदासीं छाकाणि त अव्हांजी फरमाइश घणो अॻु मूं ताईं पहुतल आहे। मास्टर जहांगीर नोहाणी जे आवाज़ में अव्हां कलाम ॿुधण जी फरमाइश कई आहे। गुलड़नि में आहे ख़ुशबू तुंहिंजे प्यार जी, त हींअर पाण गॾिजी ज़रूरु ॿुधंदासीं। इहो डेडिकेटेड अव्हां जे तरफ़ां लाल मोहम्मद अब्दुल रज़ाक मोहम्मद अशरफ सोलंकीअ खे ऐं तमामु दोस्तनि खे अव्हां जा सलाम ऐं सभिनी दोस्तनि जी तरफ़ां वालेकुम सलाम। अव्हां जी पसंदि ते ॿुधूं था गुलड़नि में आहे ख़ुशबू तुंहिंजे प्यार जी। तुंहिंजे प्यार जी गुलड़नि में आहे ख़ुशबू तुंहिंजे प्यार जी, दीवानी आहे दिलेरी तुंहिंजे दीदार जी, दीवानी आहे दिलेरी तुंहिंजे दीदार जी, गुलड़नि में आहे ख़ुशबू तुंहिंजे प्यार जी, गुलड़नि में आहे ख़ुशबू तुंहिंजे प्यार जी। रंगन में आए खुशबू तुंहिंजे सिंगार जी, रंगन में आए खुशबू तुंहिंजे सिंगार जी, दीवानी आहे दिलेरी तुंहिंजे दीदार जी, दीवानी आहे दिलेरी तुंहिंजे दीदार जी, गुलड़नि में आहे ख़ुशबू तुंहिंजे प्यार जी, गुलड़नि में आहे ख़ुशबू तुंहिंजे प्यार जी। छेड़े न ए हवा जुल्फ पिरीअ जा, छेड़े न ए हवा जुल्फ पिरीअ जा, वणे थी मूंखे हर अदा यार मुंहिंजे जी, वणे थी मूंखे हर अदा यार मुंहिंजे जी, दीवानी आहे दिलेरी तुंहिंजे दीदार जी, दीवानी आहे दिलेरी तुंहिंजे दीदार जी, गुलड़नि में आहे ख़ुशबू तुंहिंजे प्यार जी,
फुलड़न में आहे खुशबू तुझे प्यार जी। ताज सोलेंगी तुझी कयात केड़ी, तारीफ ताज सोलेंगी तुझी कयात केड़ी। बस इश्क आहे तो साईं तुझे इंतजार जी। बस इश्क आहे तो साईं तुझे इंतजार जी। तारीफ ताज सोलेंगी तुझी कयात केड़ी। बस इश्क आहे तो साईं तुझे इंतजार जी। बस इश्क आहे तो साईं तुझे इंतजार जी। दीवानी आहे दिलेड़ी दीदार जी। दीवानी आए दिलेड़ी तुझे दीदार जी। फुलड़न में आए खुशबू तुझे प्यार जी। फुलड़न में आए खुशबू तुझे प्यार। FM 101 हैदराबाद जे लाइव स्टूडियोज़ में मां शो ॿुधी रहिया आहियो म्यूज़िक मैराथन पंहिंजी आरजे पंहिंजी साथी पंहिंजी दोस्त निशा कमल साण गॾु जहांगीर लोहाणी जो आवाज़, ताज मोहम्मद सोलंकी जी शाइरी ऐं ताज मोहम्मद सोलंकी हुननि जे दोस्तनि जे फरमाइश ते साॻियो ई कलाम असां प्ले कयोसीं। शाइर पाण बि ॿुधो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि ॿुधायो। तमामु बहितरीनु कलाम, तमामु बहितरीनु शाइरी, कंपोज़िशन बि बहितरीनु ऐं ॾाढो सुठो। ऐं पंहिंजी शाइरी बि अव्हां जे समातुनि ताईं ज़रूरु पहुचाईंदसि मुमताज़ कमल जे आवाज़ में। जेकॾहिं अॼु वक़्तु मिले थो त अॼु असीं प्ले कंदासीं, जे न त पोइ सुभाणे असीं उहो कलाम ज़रूरु प्ले कंदासीं। मुमताज़ कमल इन ई कलाम खे रिमिक्स करे बि ॻायो आहे ऐं तमामु बहितरीनु नज़म आहे जंहिंखे मुमताज़ कमल ॾाढे सुठे अंदाज़ सां परफॉर्म कयो आहे। ताज सोलंकी साहब, अव्हां काफ़ी सारा मैसेज कया आहिनि, मुंहिंजो शो जो अव्हां इंतज़ारु बि कयो आहे। लख कुर्ब अव्हां जी शाइरी मूं प्ले कई। अव्हां यकीननि पंहिंजे दोस्तनि सां गॾु ॿुधी हूंदी। मां बहितरीनु शो ऐं आउं पंहिंजे दोस्तनि सां गॾु ॿुधी रहियो आहियां। वॾी महिरबानी लख कुर्ब अव्हां जा ताज सोलंकी साहब ऐं अव्हां सां अव्हां जा दोस्त जेके बि गॾु आहिनि उन्हनि सभिनी जी बि आउं थोराई थी आहियां। ऐं ताज सोलंकी साहब चवनि पिया वॾी महिरबानी अव्हां सॉन्ग प्ले कयो। लख कुर्ब अव्हां जा जो अव्हां हिन वक़्त ताईं असां साण गॾु आहियो। इसाक़ साहब चवनि पिया निशा अॼु दर्द सां भरपूर गीत नशर पिया थियनि। असल में इसाक़ साहब ॻाल्हि इहा आहे त इहा सभई जेका आहे न अव्हां तमामु लिसनर्स जी चॉइस आहे। मुंहिंजी चॉइस थिए त कोई कलाम हले कोन पियो सवाइ जेके स्टार्ट वारा ॿ कलाम अव्हां ॿुधा, उन्हनि खां सवाइ बाक़ी जेके बि कलाम प्ले थिया आहिनि उहे सभु अव्हां सभिनी मानतनि ॿुधंदड़नि जी चॉइस ते। हिन सां ठाटकी ज़बान में, माफ़ कजो, मारवाड़ी ज़बान में बि कलाम प्ले कंदासीं। ऐं हींअर फ़रद मेमण जी पसंदि ते असीं ॿुधूं पिया ये दिल में रहने वाले दिल से नहीं निकलते। नाहिद अख्तर जो आवाज़ आहे ऐं तमामु ख़ूबसूरत म्यूज़िक ट्रैक आहे। सैड आहे, ॾाढो सैड आहे। अव्हां जी पसंदि आहे असांजी अखियुनि ॾे, असीं अव्हां खे छा चऊं। ठीकु आहे, अव्हां पंहिंजी पसंदि इंजॉय कयो। हुन खां पोइ पाण आई थिंक सो कि नमाज़ ब्रेक ऐं न्यूज़ ब्रेक जो टाइम थी वेंदो।
ॿुधण जो अहसासु बि ॾियारींदा आहियो। कमेंट्स मूं अव्हां जा शामिलु करे वरिता आहिनि, लख कुर्बा अव्हां जा। ऐं असांजो RJ बल्कि बहितरीनु RJ उर्दू प्रोग्राम जो जेको अव्हां ताईं उर्दू फिल्मी जेके नगमात आहिनि उहे उन्हनि जे बारे में ॼाण पहुचाईंदा आहिनि। अब्दुल गनी अंसारी साहब चवनि पिया अस्सलाम वालेकुम, पेश की दुआएं और नेक तमन्नाएं। जी वालेकुम अस्सलाम गनी भाई, बहुत शुक्रिया आपका, आप शामिल हुए मेरे प्रोग्राम में। ईसा खान साहब हमारे साथ हैं, कहते हैं सलाम अदीन ईशा खान। वालेकुम सलाम ईसा खान साहब, आपको भी हम कहेंगे खुश आमदीद। जी अनु भली करे एंड वेलकम टू द शो म्यूज़िक मैराथन। इसी उम्मीद और यकीन के साथ कि आप हमारे साथ इसी तरह रहेंगे। मोहम्मद हफ़ीज़ुर रहमान बखर खां रिहाना खान जो मैसेज मोकिलियो आहे, असां ताईं पहुची वियो रिहाना खान जो, असांखे भलीकार चवंदासीं। लख कुर्ब ही दोस्त एतिरो परे खां असां सां गॾु हूंदा आहिनि, पाण बि शामिलु हूंदा आहिनि, पंहिंजे दोस्तनि जे तरफ़ां बि मैसेज कंदा आहिनि। हबीब मलिक, खलील मलिक, अली रहमान मुल्तान खां, गुल यासीन नाज़ बि असांखे साण गॾु आहिनि ऐं शो में भलीकार चवनि पिया। असां बि अव्हांखे भलीकार चऊं था। लख कुर्ब मुल्तान वारा दोस्त, अव्हां असां साण गॾु आहियो। ईसा खान साहब, अव्हां थोरी देरि इंतज़ारु कयो, अव्हांजी पसंदि मूं नोट करे वरिती आहे, कुझु ई देरि में असीं प्ले कंदासीं ऐं ॿिया मैसेज शामिलु कयूं या अव्हांजी जेको पसंदि आहे उहो मूं नोट करे वरिती आहे ऐं प्ले कंदसि वारे वारे सां। दिलीप कुमार मेघवार जो असां ताईं ही ॿियो मैसेज आहे, टियों या चौथों हूंदो। चवनि पिया प्यारी भेण अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम, नमस्ते अदी, तव्हांजो शो तमामु बहितरीनु शो, अव्हां ज़बरदस्त शो कंदा आहियो, तमामु बहितरीनु शो कंदा आहियो। लख कुर्बा अव्हां जा, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, रब साईं अव्हांखे बि दिलीप कुमार ख़ुशि रखे, सलामत हुजो, ख़ुशि हुजो। ऐं हिन जी ज़िंदगी में असीं बार बार इहो ई चवंदा आहियूं, तव्हां हिन मुख़्तसर ज़िंदगीअ में पंहिंजी ज़िंदगीअ जूं समूरियूं मुहबतूं माणियो ऐं उहे सभु चाहतूं जेके अव्हां चाहियो था तव्हांजे ज़िंदगीअ जो हिसो बणजनि। रब साईं उन्हनि खे अव्हांजी ज़िंदगीअ जो हिसो ज़रूरु बणाए। ऐं तव्हां लिखियो आहे त हर ख़ुशी तव्हांजे नसीब में हुजे। महिरबानी अदा, एतिरियूं सारियूं दुआऊं ॾियण जे लाइ। ऐं इज़त ऐं एहतराम ऐं न सिर्फ़ु अव्हांजो पर पंहिंजे सभिनी मानाइतनि ॿुधंदड़नि जो मूं वटि उन्हनि सभिनी जे लाइ हिकु जेतिरो ख़ुलूस, हिकु जेतिरी मुहबत, हिकु जेतिरो एहतराम ऐं हिकु जेतिरी इज़त आहे। यकीन करियो अव्हां सभई जेके बि मुंहिंजा मानाइता ॿुधंदड़ आहियो, अव्हां जेके न सिर्फ़ु थरपारकर वारा दोस्त आहियो पर समूरी सिंध में जिते बि मूंखे मुंहिंजा मानाइता ॿुधंदड़ ॿुधनि था, न सिर्फ़ु उहे पर जेके सिंध खां ॿाहिरि पंजाब में, मुल्तान में, बहावलपुर में, लाहौर में, शायदि लाहौर खां बि कुझु मुंहिंजा मानाइता ॿुधंदड़ आहिनि, उहे बि मूंखे ॿुधंदा आहिनि। उहे सभु मुंहिंजे लाइ इंतिहाई मानाइता ऐं इंतिहाई शानाइता आहियो, इंतिहाई मुतबर आहियो। अव्हां सभिनी जी मूं वटि हिकु जेतिरी अहमियत आहे ऐं अव्हां सभिनी जे लाइ मूं वटि हिकु जेतिरी मुहबत आहे। अव्हां सभु आहियो त असीं आहियूं ऐं अव्हां न आहियो त यकीन करियो असीं कुझु बि न आहियूं, अव्हांजे ई करे त असां आहियूं। सो दिलीप कुमार मेघवाड़, अव्हां जा लख कुर्ब, वॾी महिरबानी। असीं कोशिशि कंदासीं त अॼु कोई मारवाड़ी कलाम प्ले कयो। कंहिं हिन महिल ताईं मारवाड़ी कलाम जी फरमाइश त कोन कई आहे पर आउं कोशिशि कंदसि त जेके बि थरपारकर वारा मुंहिंजा दोस्त आहिनि उन्हनि जे लाइ आउं मारवाड़ी ज़ुबान में कलाम ज़रूरु शामिलु कयां। फ़रहद मेमून असां साण गॾु आहिनि, उन्हनि ढेर सारियूं जेके तस्वीरूं आहिनि उहे मूंखे मोकिलियूं आहिनि। फ्रूट्स जूं आहिनि, चांहि आहे ऐं यकीन कयो चांहि जी तलब थिए पई ऐं महिरबानी फ़रहद, ऐं तव्हां चांहि जी तस्वीर मोकिली आहे, हाणे चांहि जी तस्वीर मां गुज़ारो करिणो पवंदो। बहरहाल पोइ बि महिरबानी अव्हांजी, तस्वीर ई सही मोकिली त सही, दिलि ख़्यालु त थियो न तव्हांखे। ऐं अव्हांजा ॿिया बि मैसेज ऐं वारे वारे सां ज़रूरु पूरा पढ़ंदसि बि ऐं अव्हांजी फरमाइश बि पूरी थींदी। ताज सोलंकी साहिबु, अव्हां काफ़ी सारा मैसेज कया आहिनि ऐं मुंहिंजो शो जो अव्हां इंतज़ारु बि कयो आहे। लख कुर्ब, अव्हांजी शाइरी मूं प्ले कई, अव्हां यकीननि पंहिंजे दोस्तनि सां गॾु ॿुधी हूंदी। फ़रहद जा मैसेज खोड़ सारा आहिनि। फ़रहद, अव्हांजा सभु मैसेज वारे वारे सां ज़रूरु प्ले थींदा, अव्हांजी फरमाइश प्ले थींदी ऐं अव्हांजा मैसेज ज़रूरु शामिलु थींदा, ठीकु आहे न। ज़ुबान चम जी कंहिं कम जी, सो कॾहिं कॾहिं लफ़्ज़ स्लिप थी वेंदा आहिनि। हींअर बि असीं कंहिंजी फरमाइश ते कलाम प्ले कंदासीं।
जी हाँ, ईसा ख़ान साहब जी पसंदि ते असीं कलाम प्ले कयूं पिया दिलि लगी मूवी मां आहे ऐं इन्हनि डेडिकेट कयो आहे अनीस मेमण ॿुधिन वारे खे। उन खां पोइ फरद अवां जी पसंदि जो वारो आहे, असां सां गॾु रहिजो, ठीकु आहे न। नाड़ी मेरे दिल को जलाए, सैया नाड़ी मेरे दिल को जलाए, समझे न दिल की पुकार हो, समझे न दिल की पुकार। रास्ते में रोकूंगी मैं भी ये देखूंगी, रास्ते में रोकूंगी मैं भी ये देखूंगी, कब तक ना मानेगा हार हो, मैं जिसे करती हूँ प्यार। सैया नाड़ी मेरे दिल को जलाए। म्यूज़िक मैराथन पंहिंजी आज पंहिंजी साथी ऐं पंहिंजी दोस्त निशा कंवल साण गॾु। वक़्त जो एहसास 12:49। बाक़ी असां वटि 1 कलाक ऐं 11 मिंट आहिनि। कोशिशि कंदासीं त इन दौरान अवां सभिनी जूं समूरियूं फरमाइशूं ऐं पूरियूं कजनि, अवां जा मैसेज, अवां जा कमेंट्स बि शामिलु कजनि। पहिरें हिकिड़ो ऐलान आहे, उहो अवां जी समातुनि ताईं पहुचाईंदी हलां, गौर सां ॿुधिजो। जेके बि मुंहिंजा माना त ॿुधंदड़ FM 101 हैदराबाद जी मुकमल नशरियात ॿुधंदा आहिनि और इन सभिनी जी समातुनि ताईं ऐलान पहुचाईंदे हलां त सामी अॼु राति 8 खां 9 वॻे ताईं गोल्ड मेडलिस्ट हकीम मज़हर हुसैन साहब FM 101 ते बराह रास्त सिहत जे हवाले सां सामिन जे सवालनि जा जवाब ॾींदो। सिहत जे हवाले सां, जी हाँ, हिकु दफ़ो वरी नोट कजो। हकीम मज़हर हुसैन साहब FM 101 ते बराह रास्त अॼु राति 8 खां 9 वॻे ताईं सामिन जे आहे। असां वटि तमामु बहितरीनु शो ऐं आउं पंहिंजे दोस्तनि सां गॾु ॿुधी रहियो आहियां। वॾी महिरबानी लघु कुर्बामा जा ताज सोलंकी साहब ऐं अवां सां अवां जा दोस्त जेके बि गॾु आहिनि, उन्हनि सभिनी जे बि आउं थोराईंदी आहियां। फरद मेमण साहब असां सां गॾु आहिनि, चवनि पिया अस्सलाम वालेकुम सिस्टर, कहिड़ा हाल आहिनि, असांजो कलाम ज़रूरु ॿुधिजो। ईसा ख़ान साहब जी पसंदि ते असां फिल्म दिलि लगी मां मैडम नूरजहां जे आवाज़ में कलाम प्ले कयोसीं। यकीनन ईसा साहब मां इहो कलाम ॿुधो हूंदो। ऐं ताज सोलंकी साहब चवनि पिया वॾी महिरबानी, अवां सॉन्ग प्ले कयो, लख कुर्बा अवां जा जो अवां हिन वक़्त ताईं असां साण गॾु आहियो। इसाक साहब चवनि पिया निशा अॼु दर्द सां भरपूर गीत नशर पिया थियनि। असल में इसाक साहब ॻाल्हि इहा आहे त इहा सभई जेका आहे न, अवां तमामु लिसनर्स जी चॉइस आहे, मुंहिंजी चॉइस थिए त कोई कलाम हले कोन पियो, सवाइ जेके स्टार्ट वारा 2 कलाम अवां ॿुधा, उन्हनि खां सवाइ बाक़ी जेके बि कलाम प्ले थिया आहिनि उहे सभु अवां सभिनी मानतनि ॿुधंदड़नि जी चॉइस ते। इन सां ठाटकी ज़बान में, माफ़ु कजो, मारवाड़ी ज़बान में 2 कलाम प्ले कंदासीं। ऐं हींअर फरद मेमण जी पसंदि ते असीं ॿुधूं पिया ये दिल में रहने वाले दिल से नहीं निकलते। नाहिद अख्तर जो आवाज़ आहे ऐं तमामु ख़ूबसूरत म्यूज़िक ट्रैक आहे, सेड आहे, ॾाढो सेड आहे। अवां जी पसंदि आहे, असांजी अखियुनि ते असीं अवां खे छा चऊं, ठीकु आहे। अवां पंहिंजी पसंदि इंजॉय कयो। उन खां पोइ पाण आई थिंक सो कि नमाज़ ब्रेक ऐं न्यूज़ ब्रेक जो टाइम थी वेंदो।